कराची में पुलिस के मुबैना मुकाबले में 3 ॾोहारी मारिजी विया, जॾहिं त पुलिस 6 ॼणनि खे गिरफ़्तार करे हथियार हथ करे वरिता आहिनि। पुलिस मूजिब साइट एरिया लांडी ऐं नॉर्थ कराची में फोरुनि सां मुक़ाबलनि में 3 फोरू मारिजी विया। अहलकार जी शहादत ऐं ज़ख़्मी थियण वारे वाक़े खां पोइ पुलिस साइट एरिया में स्नैप चेकिंग वधाए छॾी, जंहिं दौरान स्टार मिल वेझो 2 मोटरसाइकिल ते सवार 4 जवाबदारनि खे रोकण जो इशारो कयो वियो त हुननि पुलिस ते फायरिंग करे ॾिनी। जवाबी फायरिंग में 2 जवाबदार फरार थी विया, जॾहिं त 2 जवाबदार मारिजी विया। पुलिस फोरुनि जे कब्ज़े मां 2 पिस्टल, 3 मोबाइल फोन ऐं 1 मोटरसाइकिल हथ करे वरिती आहे। ॿिए तरफ़ पुलिस लांडी नंबर 4 में मुक़ाबले दौरान 1 फोरू खे मारे छॾियो ऐं 3 ॼणनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। नॉर्थ कराची सेक्टर 5 में पुलिस मुक़ाबले दौरान 2 फोरुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां 2 पिस्टल हथ कया विया आहिनि। पुलिस जो वधीक चवणु आहे त पुलिस मुक़ाबलनि में लियारी ऐं मुसालीन मां 2 जवाबदारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो आहे।